हज़रत अबू अयूब अहमद बिन मोहम्मद बिन जाबिर क़रशी रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था हज़रत दाऊद अलैहिस्सलाम बारगाह खुदावंदी में अर्ज़ कयो, ए अल्लाह पाक मूंखे पंहिंजे सभ खां नंढी नेमत जे मुतलिक़ ख़बर ॾे। त अल्लाह पाक उन ॾांहुं वही नाज़िल फरमाई, ए दाऊद साह खण। उन्हनि साह खयो त अल्लाह पाक इरशाद फरमायो त हीअ तोते मुंहिंजी सभ खां नंढी नेमत आहे। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था त मूं हिकु किताब में पढ़ियो आहे, अल्लाह पाक इरशाद फरमाए थो त ए इब्ने आदम तो ते मुंहिंजी भलाई नाज़िल थींदी आहे, पर मूं वटि तुंहिंजो शर पहुचंदो आहे। मां नेमतुनि जे ज़रिए तोसां मुहबत जो इज़हार कयां थो ऐं तूं मुंहिंजूं नाफ़रमानियूं करे मुंहिंजे ज़िक्र खां गाफ़िल रहीं थो। तूं इज़त वारो फ़रिश्तो हमेशह तुंहिंजो बुरो अमल ई मूं वटि खणी हाज़िर थिए थो। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।